साईं जॾहिं असां सिंध में रहंदा हुआसीं त गुरूअनि जे टिकाणनि ते ज़रूरु वेंदा हुआसीं। चाहे घर में कहिड़ी नई भाॼी बि ठही हुजे न, त चईंदी हुई घर जी मातायूं वञी पहिरीं गुरूअ खे कटोरी ॾीज भाॼीअ जी। या कई इलाही चकरनि सां असां गुरू दरबार में चकर लॻाए मथो ज़रूरु टेकींदा हुआसीं। गुरू टिकाणा ई असांजे लाइ मंदर हूंदा हुआ। असां जॾहिं टिकाणनि में वेंदा हुआसीं त हुते ई शिवालो हूंदो हो, हुन जे अंदरि ई पंहिंजे देवी देवताउनि जी मूर्ति लॻल हूंदी हुई। मतलब सिंध में कोई अलॻि सां मंदिर न हूंदो हो, गुरू टिकाणनि में सभु कुझु हूंदो हो। असां लाइ उहो ई मंदिर हूंदो हो, उहो ई सभु कुझु हूंदो हो। गुरूअनि जी वरसी या कोई मेले जा ॾींहं असां धूमधाम सां मल्हाईंदा हुआसीं। विरहाङे खां पोइ छा थियो, जॾहिं असां हिन पासे आयासीं त साईं खाइण लाइ त पाण वटि हो कान हुन वक़्तु, त टिकाणा किथां अचनि हुन वक़्तु। गुरूअनि सां बि विछोड़ो थी वियो। फ़र्ज़ु करो केरु रहंदो रोहिड़ीअ में त साईं वशण शाह दरबार खे उते ॾाढो मञींदो, हुननि जो नालो वरितल हो। गुरू दर त हिंदुस्तान में हिन पासे अची वियो उल्हासनगर में, पर रोहिड़ी रहण वारा केरु रायपुर वञी सेट थियो, केरु बंगाल साइड सेट थियो, केरु दिल्लीअ में अची वियो। त मतिलबु गुरूअ सां विछोड़ो त थी वियो पूरी तरह सां। पर हिन विच में असां हिकु ग़लती ॿी बि कई, असां पंहिंजे धंधनि में त लॻी वियासीं, ऐं छो बि न लॻूं। सिंध में पंहिंजी मकान दुकान बनियूं, महांगी महांगी शयूं छॾे आया, हिते भाई अची हुननि महिनत कई। पर हुनमें ग़लती इहा थी वई, असां पंहिंजे ॿारनि खे इहो ॿुधाइण में रहिजी वियासीं कि बेटा पुटु असांजो गुरू ही आहे, कॾहिं गुरूअ खे न विसारजाओ। पाण ज़रूरु विरहाङे खां पोइ हिते अची आहियूं, पर इहो यादि रखिजाओ कि असांजा गुरू इहे अथव। उहो असां पंहिंजे ॿारनि खे ॿुधाए न पायासीं। जॾहिं असांजे ॿारनि जी शादियूं थियूं, घर में नुंहरियूं आयूं, उन्हनि पंहिंजे हिसाब सां नया पंहिंजा पंहिंजा गुरू ख़ुदि ठाहिया। पहिरीं त सिंध में छा थींदो कि भाउ हुजे, सौट हुजनि, पूरो परिवार, छा कुनबे तक जो हिकु ई गुरू हूंदो। मतिलबु केर बि ॿार इहो न चईंदो कि असां पंहिंजो गुरू ॿियो ठाहींदासीं, छोकी जो दर पीढ़ी दर हलनि पिया गुरू असल सां, उन जा ई असां दीक्षा ई नालो वठंदा हुआसीं। पर अॼु जे ज़माने में छा थी वियो आहे, नुंहुं पंहिंजो अलॻि गुरू ठाहियो आहे, छोकिरे पंहिंजो अलॻि गुरू ठाहियो आहे, ससु सहुरो पंहिंजो अलॻि गुरू ठाहे वेठा आहिनि। मतिलबु हिकु ई घर में जो भांति भांति अलॻि अलॻि माण्हू आहिनि, सभिनि पंहिंजा गुरू अलॻि अलॻि ठाहे रखिया आहिनि। हिते तक कि पंहिंजे घर में भाउ पंहिंजो ॿियो अलॻि परिवार हुनजो अलॻि आहे, त हुन पंहिंजो ॿियो गुरू ठाहे रखियो आहे। गुरू ठाहिण में काई दिक़त कान्हे, सभिनि जॻह ते तव्हां शिक्षा वठो, छोकी उहा दर बि तव्हांखे उहा ई शिक्षा ॾियनि था। सुठो आहे, वठिणो खपे, असांखे हर गुरू जो सम्मान करिणो खपे। छा इहा ॻाल्हि सही आहे पाण पंहिंजे असुल पीउ खे बुलाए चाचनि खे पुछूं? ज़रूरु चाचो बि सही हूंदो त उहो बि इहो चईंदो पहिरीं पंहिंजे पीउ खे पुछो। छोकी असां सभिनि गुरूअनि जे साम्हूं मथो टेकींदासीं, हुननि जो शिक्षा बि वठंदासीं, छोकी सुठी शिक्षा ॾियनि था। पर पंहिंजे पीउ खे बुलाए, मतिलबु असुल गुरू खे बुलाए, गुरूअ जी छिक ॾाढी बुरी थींदी आहे। जॾहिं असां सिंध में पनपियासीं, फलिया फूलियासीं, त हिकु पंहिंजी महिनत सां ॿी गुरूअनि खां अरदासियूं कराए कराए करे अॼु हुननि गुरूअनि खे पाण भुलिजी वञूं त उहा ॻाल्हि सही न आहे। हुननि जी छिक, हुन गादीनि जी छिक असांखे किथे न किथे दिक़त विझणी। असांजा गुरू जिते वेद लिखिया विया सिंध किनारे, हुते जा असांजा गुरू हिते अची हुननि जे दर सूना थी विया। कई गुरू गादी अहिड़ी आहिनि जे सोशल मीडिया या किथे न आहियूं त हुननि जा दर त सूना पिया आहिनि, ऐं सिंध में उहे भरिया पिया हूंदा हुआ। त किथे न किथे हुननि जे शेवकनि जी, असां सिंधियुनि जी ग़लती आहे, असां हुन गुरू दरनि खे भुलाए वेठा आहियूं। त अॼु बि वॾड़नि खे या ॿारनि खे पंहिंजे वॾड़नि खां पुछणो खपे, पापा दादानि खां पुछणो खपे कि दादा पापा असांजा गुरू केरु आहिनि। अगरि तव्हांखे पंहिंजा गुरू उन्हनि खे बि न यादि हुजनि हाणे, त तव्हांखे हरिद्वार पंहिंजे पंडितनि खां ज़रूरु मिलणो खपे, हुननि खां पोती पत्री खोलाइणी खपे। तव्हांखे पंहिंजी 10 पीढ़ियुनि जा नाला पता पइजी वेंदा। अॼु के ॿार खां पुछो बेटा तुंहिंजे पापा जो नालो ॿुधाए सघंदो, ॾाॾे जो नालो, हा ॿुधाए सघंदो। हुनखे परॾाॾे जो नालो ॿुधाए पुछोसि त थोरो सो लड़खड़ाइणु चालू कंदो, उहो बि कीअं कीअं ॿुधाए सघंदो। हाणे हुनखां पुछो तुंहिंजे परॾाॾे न पीउ जो नालो छा हो, पोइ त उहो चकर खाई हेठि किरी पवंदो। इहा स्थिति हाणे थी वई आहे। पहिरीं पुछो त माण्हू 7 छा 10 पीढ़ियुनि जा नालो ॿुधाए सघंदो, त तव्हांखे इहा ॼाण हुजणी खपे। त हुतां तव्हांखे 10 पीढ़ियुनि छा अलॻि घणी पीढ़ियुनि जा तव्हांखे मिली वेंदा, हुतां की तव्हांजो पिता जा पिता जा पिता जा पिता केरु हुआ, हुननि जो नालो। हुते वञी करे तव्हांखे इहो बि पतो पइजी वेंदो तव्हांजे सिंध में तव्हां रहण वारा किथे जा आहियो, तव्हांखे न पतो हुजे तव्हांजे घर जो एड्रेस। छोकी पुराणा जॾहिं वॾड़ा आया हूंदा सिंध मां, त जॾहिं पंडित पुछंदा हुआ आप सिंध में कहाँ रहते हो, किधर रहते हो, हुते तव्हांजी असुल जाति बि ॿुधाए सघंदा कि तव्हांजी जाति वॾड़ा ही लिखाए विया आहिनि। तव्हांजा असुल गुरू दर कहिड़ो आहे, गुरू केरु आहे तव्हांजो, उहो बि लिखियलु हूंदो। पुरानी पीढ़ी जॾहिं हरिद्वार आई हूंदी असांजी, त पंहिंजे पंडितनि ही लिखाए वई हूंदी। हुननि गुरूनि वटि पहुचो,
छोकी ज़रूरी आहे, इहा छिक न त तव्हांखे ॾाढी दुखदाई थींदी, ॾाढी ॾुखियाई थींदी आहे इहे छिकनि जी। छोकी उन्हनि गुरू दर में करामत हूंदी आहे, हुन गादीअ में करामत थींदी आहे, चाहे हुन गादीअ ते हिन वक़्तु केरु नंढो ॿार ई गादीपती छो न हुजे, पर असली जो तासीर हुन गादीअ में आहे न, जो तपस्या जो फल आहे, उहो ॾाढो वॾो ॻाल्हि आहे, उहो छिक तव्हांखे हमेशह दिक़त करनी। हिन लाइ गुरूअ सभिनि गुरू दरनि ते सुठो मिले थो, तव्हां सत्संग ॿुधो, सभु कुझु वञिणो खपे ऐं हुननि खां ज्ञान वठिणो खपे, पर असुल गादीअ खे, असुल गुरुअनि खे न भुलिजो, इहे बदिलण वारी शयूं न थींदियूं आहिनि, न त ॾाढी दुखदाई थींदियूं आहिनि। हुते पंहिंजे गुरूअनि दरगाह, भले तव्हांजो गुरू हाणे 500 किलोमीटर 1000 किलोमीटर परे छो न पंहिंजी दरबार वसाए वेठो हुजे, पर ॾींहं वार या गुरूअनि जे मेलनि खे यादि रखो, हुन दर ते पहुचो, हुन गादी सभु थी ॾिसे उहा, कि केरु मुंहिंजो शिष्य आहे, मूंखे यादि रखियो आहे। त तव्हांखां अरदास आहे, पंहिंजे सिंधी संतनि खे न भुलायो, तव्हांजो जो गुरू दर आहे उन्हनि वटि वञो, मथो टेको। जय झूलेलाल।